सिक्योरिटी फोर्सेस पाक अफगान बॉर्डर ते दरअंदाज़ीअ जी कोशिश खे नाकाम बणाईंदे मुक़ाबले बाद 5 हथियारबंद ख़ारजनि खे जहनम बेड़ो करे छॾियो। ISPR मूजिबि अरिड़हीं 19 जनवरी जी विचवाई राति पाक अफगान सरहद वटि दरअंदाज़ीअ जी कोशिश कंदड़ ख़ारजनि जे हिक गुरूह खे सिक्योरिटी फोर्सेस बलूचिस्तान जे ज़िले ज़ोब जे इलाइक़े संबाज़ा में ट्रेस करण बाद दरअंदाज़ीअ जी कोशिश खे नाकाम बणाए छॾियो, जॾहिं त 5 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिबि सिक्योरिटी फोर्सेस कंहिं बि क़िस्म जी दरअंदाज़ी रोकण लाइ हर वक़्तु तयारु आहिनि। पाकिस्तान जी हथियारबंद फौज तोड़े ॿियूं सिक्योरिटी फोर्सेस मुल्क जो बचाव करण लाइ पुरज़म आहिनि। यादि रहे त पाकिस्तान लगातार अबूरी अफ़गान हुकूमत खे चवंदो रहियो आहे त दरअंदाज़ीअ खे रोकण लाइ पंहिंजी सरहद ते काराइता इंतज़ाम करे। अफ़गान अबूरी हुकूमत मां उमेद आहे त उहा पंहिंजूं ज़िम्मेवारियूं पूरियूं कंदी ऐं ख़ारजनि पारां पाकिस्तान ख़िलाफ़ दहशतगर्दीअ जे कार्रवाइनि लाइ अफ़गानिस्तान जी ज़मीन इस्तेमालु थियणु न ॾींदी। ॿिए तरफ़ सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ बलूचिस्तान जे ज़िले ज़ोब जे सरहदी इलाइक़े में सिक्योरिटी फोर्सेस पारां दरअंदाज़ीअ खे नाकाम बणाइण ऐं 5 दहशतगर्दनि खे मारण ते पाक फौज जे जवाननि ऐं सिक्योरिटी फोर्सेस खे मुबारकूं ॾिनियूं आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पारां धारदार बयाननि में चयो आहे त ख़ारजनि जे नापाक इरादनि खे नाकाम बणाइण ते पाक फौज जा जवान ऐं सिक्योरिटी एहलकार जस लड़नि। पाक फौज सरहदुनि जी हिफ़ाज़त लाइ रुक जी भित जियां बीठल आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी पाक फौज खे मुबारकूं ॾींदे चयो त पाकिस्तान जी फौज मुल्क जे बचाव लाइ हर वक़्तु तयारु आहे। पाक फौज जे जवाननि हमेशह दुश्मननि जे नापाक इरादनि खे ख़ाक में मिलायो आहे।